अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, प्राइम मिनिस्टर अॼु जेको आहे पंहिंजी मिनिस्ट्रियुनि ते थोरो भरमी जो इज़हार कयो त भई तव्हां सुस्ती था कयो, वॾा फ़ैसिला करणा आहिनि, कम खे वधायो, कम खे तकिड़ो कयो। चई मां कराची पोर्ट वियुमि त हू पोर्ट जे बदिरां लैंड मां कमाइण जी सोचे रहिया आहिनि, रियल एस्टेट मां कमाइण जी सोचे रहिया आहिनि, पंहिंजी नेशनल शिपिंग कंपनी ते भड़कियल आहिनि। कल्ह शिपिंग रेगुलेटरी बॉडी बि ठाहे छॾी अथऊं। कस्टम्स जे इल्ज़ाम हणनि था पिया, इल्ज़ाम छा चइजे, कस्टम लाइ हू चवनि था पिया, प्राइम मिनिस्टर आहिनि, चवनि था पिया त 1200 अरब जेके आहिनि उहे हर साल चोरी थिए थी। 1200 अरब रुपयनि जी चोरी थिए थी, यानी टैक्स चोरी थी थो। हाणे इहो चोरी कीअं थी सघे थो? को ग़फ़लत त न आहे, ज़ाहिर रिश्वत आहे, करप्शन आहे। ऐं अॼु कल्ह त शायदि प्राइम मिनिस्टर साहिबु या कंहिं हुकूमती अमलदार चयो हो त हिन में जेके कस्टम वारा हिते पोर्ट ते लॻनि था, ही अरब खरबपति थियो वञनि त ज़ाहिर 1200 अरब रुपयनि मां जी अगरि चोरी थिए थी, अगरि इन ई अंग खे झले वठूं पाण त अगरि उनजी 30% बि रिश्वत आहे त 30 अरब हिकिड़ा थी विया ऐं 34-35 अरब रुपया सालियानो रिश्वत। जेके सिर्फ़ु अफ़सर कमाईंदा हूंदा, चलो हेठि खां वठी मथे ताईं, मतिलबु वही पूरो इदारे में। हाँ, पूरे इदारे त 35 अरब रुपया यार ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे। लेकिन बहरहाल इहो को हिकिड़ो धन त न आहे। तव्हां कहिड़े खाते में हथु विझंदो, फेडरल हुजे, प्रोविंशियल हुजे, उते तव्हांखे अरबे करोड़े अरबे रुपयनि जा किसा इहे नज़र ईंदा। ऐं असां वटि हुकूमत जी सॼो ज़ोर इन ॻाल्हि ते आहे त टैक्स हणी छॾियो, नपोड़े छॾियो माण्हुनि खे। IMF आहे, साईं पोइ छा कयूं, पोइ हीअं कयूं। अरे बाबा, करप्शन त बंदि कयो न। सवाल इहो थो पैदा थिए करप्शन बंदि थिए, इन ही जेको नियत ई न आहे। छाकाणि त हाणे मूंखे ॿुधायो, जे मुल्क जो प्राइम मिनिस्टर पाण करप्शननि जो, सुस्ती जो, हिन जो हिननि सभिनी ॻाल्हियुनि जो, चोरी जो ज़िक्र करे ऐं इहो न ॿुधाए त हिन लाइ हुन तादीबी कार्रवाई छा कंदो। जी हा, दड़का ॾेई छॾण मिनिस्टरनि खे। शहबाज शरीफ़ साहब पहिरियों दफ़ो प्राइम मिनिस्टर थियो आहे, 1.5 साल त हींअर हिन इलेक्शन खां पहिरीं बि प्राइम मिनिस्टर हुयो, घणे भाङे इहो ई वज़ीर हुआ, इहा ई ब्यूरोक्रेसी हुई। त दड़का छाजे लाइ पियो ॾे? हीअ सुस्त आहिनि त पोइ हिन खे रखियो छो वेठा आहियो? ऐं जनरलाइज़ दड़का छा थींदा आहिनि? माना अगरि काबीना में 25 वज़ीर आहिनि त छा 25 सुस्त आहिनि? त पोइ तव्हां जेके सुस्त आहिनि हुनखे दड़का छो था ॾियो? कढी छॾियो नौकरी मां। चोरी थिए पई, भई चोरी रोकियो न। त असां वटि हिकिड़ी बसि कॉस्मेटिक क़िस्म जी हिकिड़ी ॾेखा लाइ सिर्फ़ु इहो किसो थिए थो। पोइ थी थो सही वज़ीर आज़म खे 200 दिन, और वज़ीर आज़म खे 300 दिन, और पोइ हुन ते इश्तिहार, पोइ हीउ पोइ हू, बाक़ी हेठि कुझु बि टैक्सिस लॻाराए वठो। ऐं पोइ टैक्सिस लाइ चवनि था छा कयूं? IMF चए थी भई तव्हां हिन मुल्क खे, तव्हां ऐं हीअ जेका अशराफ़ी आहे जेका सियासत करे पई, इक़्तिदारी सियासत ॾहाकनि खां, ऐं जेके नॉन सिविलियंस आहिनि, हीअ हुननि जा ई अमाल आहिनि जेको मुल्क जे हिन नहज ते वञी पहुतो आहे। सो बहरहाल इहो आहे सूरत हाल, ऐं हिननि जे चवण सां फ़र्क़ु बि न पइजी वेंदो। असां वटि जिथे ॾिसो न, असीं कहिड़ी शयुनि में मसरूफ़ आहियूं। असीं मसरूफ़ आहियूं त फ़ोन टेप करण जी। असांखे जॾहिं मुल्क में हेॾा सारा गंभीर मसाइल आहिनि, उन में असांजी तरजीह आहे त असीं काबीना, ही जेको हुकूमत आहे, शहबाज शरीफ़ साहिब जो सुस्ती न कयो, तंहिंजे करे सर्कुलेशन में समरी पास कराए वठे थो त माण्हुनि खे जा फ़ोन टेप करण जी हाणे कुझनि इदारनि वटि हिकिड़ी हू हूंदी ऑफिशियल, मतिलबु हाणे क़ानूनी तौर ते हुननि खे इजाज़त हूंदी, ग्रेड 18। यानी हींअर ही छा आहे, ही छा पियो थिए? हाई कोर्ट में फेडरल हुकूमत अची लिखी ॾिए थी त जेको एक्स आहे, ट्विटर, इहो जेको प्लेटफॉर्म आहे, इहो रियासत जी सलामती लाइ ख़तरो पैदा आहे। जी यार, असीं न्यूक्लियर हिकिड़ी ऐप जेको एप्लीकेशन, असीं कोई न्यूक्लियर मुल्क आहियूं। ऐं हू जेको ट्विटर आहे ख़ुदि इदारो, उहो त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कुझु नथो करे न। अगरि तव्हांजा ई माण्हू पंहिंजी कावड़ कढनि पिया या पंहिंजी राय रखनि पिया, ऐं तव्हांजी जेका राय आहे हुन सां इख़्तिलाफ़ कनि पिया, तंहिंजे करे हू मुल्क दुश्मन थी विया। हीअ पोइ एक्स त वरी बि, हीअ जेको ट्विटर इदारो आहे, इहो त मुल्क दुश्मन न थियो। पोइ उहे माण्हू जेको हुन ते लिखनि पिया, जी हा, तव्हां हुननि खे मुल्क दुश्मन चओ पिया। जी हा, छाकाणि त हू तव्हांजी मुल्क दोस्ती जी थ्योरी तशरीह सां इतफ़ाक़ नथा कनि। सो व्हाट आई एम सेइंग कि चारों तरफ़ ये लका पाण ॾिसूं था, सुबह होती है शाम होती है, ऐं इहो पाण लका ॾिसंदा अचूं पिया।
ऐं ख़ुदा करे त कॾहिं इनखे तब्दील करण जो को हक़ीक़ी तब्दीली IMF लाइ टैक्स हणण सां तव्हां कुझु बि न हासिल करे सघंदो। जी हाँ, जी हाँ। अच्छा, पर पोइ सवाल हिते इहो अचे थो, राणा सनाल साहिबु नंढिड़ो हिकिड़ो मिसाल आहे हुनखे ज़रा कनेक्ट कयूं। राणा सनाल साहिबु जॾहिं आए स्टेट मिनिस्टर आहिनि इंटर प्रोविंशियल हुनजा, त ज़रा बोर्ड स्पोर्ट्स बोर्ड्स इहे सभु हुननि जे अंदरि, त हुननि जो हिकिड़ो प्रोग्राम में त भई फेडरेशन में अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जंहिंमें अगरि हथु विझूं त हुकूमतूं असांजी हुकूमत के लेने के देने पड़ जाएंगे। त अगरि प्राइम मिनिस्टर साहिबु बाक़ाइदा रेवोल्यूशनराइज़ करण जी कोई त एॾी वीक गवर्नमेंट टिकी सघंदी? सर, ही गवर्नमेंट त जेका वीक आहे या मज़बूत आहे, ही त वाकई में लफ़्ज़ टिकियल जेको तव्हां चयो न, ही को बीठल ॼमियल हुकूमत त कोन्हे न, ही त डे वन खां हिकिड़ी टिकियल आहे, कंहिंजी शइ जे सहारे ते बीठल आहे, कंहिं ताक़त जे सहारे ते बीठल आहे। जी हिन जा को पेर त ज़मीन में ॼमियल आहिनि ई कोन। सो उहो सही थो चए राणा सनाउल्ला, अगरि थोरी बि का हुकुम अदूली थी कंहिं बि ऐं हुकुम बि हाणे त हिन हुकूमत जी हालत इहा आहे त हिन खे बाक़ाइदा हुकुम करण जी ज़रूरत न आहे, अखि जे इशारे सां ॿुधाइजो त अखि जो इशारो बि सम्झी वञनि था। सो ही उहो बि कनि था जेको हुकुम थिए थो, जेको न थियल हूंदो आहे हुकुम उहो बि करण लाइ तयारु हुजनि था। लेकिन एंड ऑफ द डे इफ इट इज़, ॾिसो न, जीअं अॼु खां 15 साल पहिरीं, 20 साल पहिरीं, 25 साल पहिरीं, ख़ैर उन महिल बि चयो वेंदो त मुल्क तमामु नाज़ुक दौर सां गुज़रे पियो, जॾहिं खां ॼावा ई मुल्क नाज़ुक दौर सां गुज़रे पियो। लेकिन हुन महिल बहरहाल माशी सूरतयाल एॾी गंभीर न हुई, त उन महिल ही जेको इदारा सियासतदान ही सभु पाण में झुंडापट कंदा हुआ, ही जेको खेल तमाशो थींदो हो, त उन मां थींदो त वधि में वधि हुकूमत खे नुक़सानु थींदो, कंहिं इदारे खे नुक़सानु थींदो, कंहिंखे फ़ाइदो थींदो, कंहिं फ़र्द खे नुक़सानु थींदो, कंहिं फ़र्द खे फ़ाइदो थींदो। हाणे ही जेको रांदि थिए पई हिन सां एक्चुअली हुन महिल बि मुल्क खे नुक़सानु थी रहियो, पर हुन महिल अञा मुल्क में सघ हुई झलण जी। हाणे एतिरो असां हीणा थी विया आहियूं जो हाणे ही खेल तमाशो केतिरो अर्सो बर्दाश्त थी सघंदो, इहो सम्झ खां ॿाहिरि अॻिते हलूं था पिया। ॾिसूं ज़रा कनेक्टेड न कयूं त ॾिसूं ई कनेक्टेड हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रा हू बि हिकिड़ो चइजे त इनिशिएट कंदो नयो फॉर्मेट, सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे रिज़र्व सीट जे हवाले सां, काॾे वञे थो काॾे नथो वञे। अॼु फुल कोर्ट मीटिंग थी आहे, चयो वञे थो पियो त सुभाणे उहो फ़ैसिलो शॉर्ट ऑर्डर ॿुधायो वेंदो। इंट्रस्टिंग सूरत हाल आहे इहा बि। जी, अॼु 13 जज साहिबान गॾु वेठा हुआ, तंहिंखां पोइ इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे, सरकारी ऐलान कोन्हे त सुभाणे ई रिज़र्व सीटनि जे बारे में, मख़सूस सीटूं जेके सुन्नी तहरीक या PTI जूं आहिनि, उन जे बारे में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। इहो ऐलान कोन थियल आहे, लेकिन अज़्यूम कयो पियो वञे, अख़ज़ कयो पियो वञे त छाकाणि त अॼु फुल कोर्ट जी मीटिंग थी आहे, लेकिन थी सघे थो त हुन फुल कोर्ट जी मीटिंग में इतफ़ाक़ को न थियो हुजे, थी सघे। लेकिन ऐं हीअ जज साहिबान जो इस्तेकाक आहे, अज़त एहतराम इज़त सभु शइ, लेकिन मूंखे इहो सम्झ नथो अचे त इतफ़ाक़े राय त ज़रूरी बि न आहे, त पोइ एतिरो फ़ैसिलो करण में बहरहाल जज साहिबान जी जीअं मुनासिबु सम्झनि, छाकाणि त तव्हां ॾिसो त ख़ुदि जज साहिबान जी तज़हीक या तौहीन थियल आहे। उहो जेके 6 जजनि ख़त लिखियो, उहो केस हाणे 3 महीना थी विया आहिनि, अलाए किथे आहे उहो केस। रहंदो ॿियूं मुहिम शुरू थी वियूं, जस्टिस बाबर सत्तार ते हुन खां बाद में शुरू थी, जस्टिस तारिक महमूद जहांगीर उन्हनि जे ख़िलाफ़ त सोशल मीडिया ते थी आहे न, हाणे तारिक महमूद जहांगीरी जे ख़िलाफ़, हा, उन्हनि जे ख़िलाफ़ त अलॻि शुरू थियल आहे, लेकिन हा, त इहे त उहा जेके हुननि ते सोशल मीडिया ते हुननि सां मतिलबु हुननि जे ख़िलाफ़ थिए पई तौहीन, पर जेको हुननि स्पेसिफिकली शिकायत कई हुई ऐं सुप्रीम पंहिंजे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहिब खे दरख़्वास्त लिखी, लेटर लिखियो, दरख़्वास्त न, 6 जज, त उनखां पोइ उहो केस किथे आहे। सो हाणे हीअ जेके रिज़र्व सीटूं आहिनि, जो फ़ैसिलो सुभाणे महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाईंदा या न ॿुधाईंदा पक न आहे। अच्छा, तव्हां कॉलर वठी वठो। चवंदा पिया मनसब डायरी नवाब शर्मा जी। डायरी साहिबु छा चवंदा? बस तक़रीबन जेको तूफ़ान आयो, तूफ़ान जेको ॾियण लॻे न बांदी में, ख़ासि कर नवाबशहर ज़िले में आयो, हुते बिजली जा पोल हुया, सभु किरी पिया हुया, जेके उहे अञा ताईं तक़रीबन महीनो थी वियो आहे न खयां विया, जंहिं करे बनीअ में के वीचारे किसान कमु पिए कयो, हुते बनीअ में कमु कंदे हुन वीचारे खे करंट लॻो, विरोही हुयो, हुनखे करंट लॻो। फौजी इंतिज़ामिया जी एतिरी लापरवाही आहे, जेको चवनि जेको बिजली इंतिज़ामिया जेके अञा ताईं हुन पोलनि खे मथे न आहे खयां वियो। हिकु जान बि जेके हिन जे पोल किरण सबबु हिकु जान बि जेकी ज़ाया थी वई आहे। जी साईं, गफ़लत है हिस्को जी या
उहो जेको सखर वारा आहिनि उन्हनि सेप्को जी कंहिं न कंहिं पर इंतिज़ामिया खे DCVC खे थोरो हरकत में अचणु खपे, खणाइणु खपनि, इहे अगरि करंट लॻनि पिया माण्हुनि जी हयातियुनि खे बचाइणु खपे। सो फ़ैसिलो 13 जज साहिबान जो छा ईंदो छा न थींदो इन ते पाण नथा कमेंट करे सघूं, ज़ाहिर आहे सुभाणे ईंदो न ईंदो हिन जी पक नथा ॾेई सघूं, लेकिन सुभाणे न ईंदो चलो परीहं अची वेंदो, परीहं अची ईंदो त परीहं अची वेंदो, उहो त हाणे अचिणो त आहे। उन ते असांजी जेका ईंदड़ सियासत आहे जी हा, उहो पाण सभु इहा ॻाल्हि 2 महीननि खां चऊं था त जॾहिं खां केस शुरू थियो आहे उन ते बीठल आहे। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि त ख़ुदि जेको जज साहिबान जा रिमार्क्स ॿुधूं पिया हुन में हिकिड़ी ॻाल्हि जेका ख़ुदि जो ईअं महसूसु थिए थो उन उहे जज साहिबान जेके शायदि ही सीटूं सुन्नी तहरीक खे ॾियण जे हक़ में न बि नज़र अचनि था, जंहिंजो माइंड कुझु डिफरेंट आहे, उन्हनि जा बि जेके रिमार्क्स हुआ उहे बि चई रहिया त भई जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हो जी हा, उन उनजी ग़लति तशरीह इलेक्शन कमीशन कई आहे। यस, यानी कंहिं बि सबब जे करे कंहिंजो बि कसूर थियो, चाहे इलेक्शन कमीशन जो कसूर थियो, चाहे त उनजो जेको भुगतणो पइजी वियो, ख़ुमियाज़ो भोॻियो उहो PTI भोॻियो आहे। सो माना विक्टिम जेका आहे, लेकिन बहरहाल हाणे फ़ैसिला त हू जीअं ॾींदा त उनखां पोइ जेको हुनजो सियासी असरात आहिनि असरात जेके आहिनि उहे शयुनि खे ही जेको तव्हांजी टिकियल सेटअप आहे, ही हुकूमती सेटअप अगरि PTI जे हक़ में अची वियो इहो फ़ैसिलो त पोइ हिन में एॾो को मतिलबु एॾो को हैरानगी न थियणु खपे त पोइ हीउ जेको हवा में बीठल हुकूमती सेटअप आहे हिन खे ही तमामु सघारो धकु लॻंदो। यस यस, ऐं पोइ फ़ैसिलो करिणो पइजी वेंदो जेके बि जिथे बि ॻाल्हियूं PTI ऐं इस्टेब्लिशमेंट जे विच में हलनि पियूं, जिथे बि रस्मी ग़ैर रस्मी, आउं सम्झां थो त उन में पोइ उहे किथे फाइनल सूरत में अचणु शुरू थींदियूं। ऐं उन में ॾिसणो इहो हूंदो त ख़ान जेको आहे उनखे हू केतिरी लचक ॾेखारे थो, छाकाणि त इहो बि थींदो आहे त माण्हू जी जॾहिं पोज़ीशन थोरी मज़बूत थी वेंदी आहे ड्यूरिंग द टॉक्स, ॻाल्हियुनि जे दौरान पोज़ीशन जंहिंजी थोरी मज़बूत थींदी आहे त हू थोरो ॻाल्हियुनि में बि थोरो नख़रो वधीक सवायो थी वेंदो आहे ऐं हू डिमांड्स वधीक वेंदियूं आहिनि ऐं थोरो ज़िद वधी वेंदी आहे। पर अगरि ख़ान हिन खे फ्लैक्सिबली रहियो ऐं जिथे बि जंहिं बि लेवल ते ही टॉक्स थियनि पियूं त पोइ पाण खे इन ई साल में ऐं सम्झां थो जुलाई हले थो, पाण खे हुनजो रिज़ल्ट कंहिं न कंहिं शिकल में नज़र अची वेंदो अगरि ही सीटूं वापसि सुन्नी तहरीक खे मिली वियूं। हिन सां सिर्फ़ु इहो त कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त इहो न आहे त नवाज़ ही जेको सरकार आहे इत्तेहादी सरकार ही नंबर गेम में को अक़लियत में अची वेंदी क़ौमी असैम्बली में, लेकिन पोइ अक़लियत में अचण लाइ को हिकिड़ो इत्तेहादी बि हेठि मथे थियो त गेम ख़तमु थी वेंदी। जी हा, त ॻाल्हि वई त अचे थी न, अगरि सीटूं वापसि मिली वियूं त पोइ डार्कनेस अहेड, यू कैन से कि डार्कनेस अहेड अॻियां जेको अंधेरो थी वेंदो, या तव्हां चओ त टनल जे अॻियां तव्हांखे लाइट नज़र अचणु शुरू थी वेंदी त किथे न किथे वरी मामलात। लेकिन हिन जो जीअं मूं चयो न त अगरि गवर्नमेंट जे हक़ में आयो त अगरि न पहिरीं हू ॻाल्हि करे वठूं, अगरि PTI जे हक़ में अची वियो फ़ैसिलो त ऐं PTI जी क़यादत जेका बि बैकडोर में किथे बि ट्रैक टू डिप्लोमेसी थी रही आहे, किथे बि ॻाल्हियूं हली रहियूं, उन में अगरि पंहिंजो ज़िद ऐं पंहिंजो जेको आहे उहो थोरो सवायो करे वरितो त पोइ हुनजा PTI लाइ बि ॾुखिया नतीजा निकिरी सघनि था, सभिनी लाइ, सिस्टम लाइ, पूरे लाइ सॼो सिस्टम हेठि मथे थी सघे थो। अच्छा, अगरि PTI हुकूमत जे हक़ में फ़ैसिलो अची वियो त पोइ माना थी वियो त हुकूमत वटि 2/3 जी अक्सरियत अची वई पार्लियामेंट। पोइ सही तव्हां ॾुखिया ॾींहुं पाकिस्तान जी जीअं अहिड़ा फ़ैसिला, हीअं त सिर्फ़ु काबीना कयो आहे न त तव्हां कंहिंजी बि शख़्सी आज़ादी खे ख़तमु करे हुनजी फ़ोन टेप करे सघो था ऑफिशियली, पोइ अहिड़ा अजीब ग़रीब क़ानून पास थींदे ॾिसंदो पाकिस्तान में, उहो पोइ को सुठो माना हू पोइ हिकिड़ो बिल्कुलु
सेमी डिक्टो हिकिड़ी हींअर बि को घणी जमहूरियत न आहे असां वटि, पोइ ॾुखी सूरत हाल थी वेंदी। पोइ हिते हिकिड़ो सुवाल हुजे थो न, पोइ जेके मेजर इशूज़ आहिनि जंहिं ते पीपल्स पार्टी यूजुअली वॾो स्टैंड वठंदी आहे, पोइ उते पीपल्स पार्टी जो स्टैंड ॾिसणु वटां हूंदो न। अगरि छो जो 2/3 मेजॉरिटी मिली थी वञे त पोइ सभ खां पहिरियां त डिमांड उथरंदी त NFC में छेड़छाड़ कयो। हाणे यासिर मसइलो इहो आहे त स्टैंड वठण खां पोइ फिरणु हिकिड़ी पार्टी लाइ या हिकिड़े सियासतदान लाइ छो मसइलो थींदो आहे? तव्हां जेको चओ था पीपल्स पार्टी जो हिकिड़ी कुझु शयुनि जे बारे में हिकिड़ो पाण स्टेटेड पोज़ीशन आहे, हुन पोज़ीशन खां कीअं हेठि मथे थी वेंदा। मिसाल माज़ी में जॾहिं इलेक्शन जी ॻाल्हि थी, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पीपल्स पार्टी न मञियो। ये हालांकि हूअं ठीकु आहे, नवाज़ लीग पंहिंजे मौक़ुफ़ तां वोट को इज़त दो खां फिरी वई, सफ़ा फिरी वई। ठीकु आहे, पर इहे छो सियासतदान ऐं सियासी पार्टियूं छो घबराईंदियूं आहिनि? छाकाणि त हुननि खे डपु हूंदो आहे त माण्हू खे इहा ॻाल्हि न वणंदी ऐं अवाम जेको आहे उन्हनि खे पोइ सपोर्ट ख़तमु करे छॾींदा। पर असांजे मुल्क में बदकिस्मती इहा आहे त जीअं नवाज़ लीग सां तव्हां हशर ॾिठो, मसइलो इहो आहे त हू सम्झनि था त अच्छा अवाम छाजे लाइ खपे, जलसे लाइ त न खपे न, इलेक्शन लाइ खपे न, उहो असांखे फॉर्म 47 में मिली वञनि था। ज़रूरत ई न आहे त कहिड़ी ज़रूरत आहे त असीं उसूली मौक़िफ़ ते बीठल रहूं? असांखे इलेक्शन खटे इक़्तिदार में अचिणो आहे न, त फॉर्म 45 जी ज़रूरत कहिड़ी आहे? फॉर्म 47 मां खटे अची वेंदासीं। तंहिंजे करे कंहिंखे बि परवाह न आहे त हू पंहिंजी ॻाल्हि त फिरी वञे ऐं इहो हिन ख़दशे या डप जे करे न फिरे सॉरी त यार पोइ सुभाणे माण्हू छा चवंदा? माण्हू चवंदा आहिनि केरु थो पुछे। हिते हिकिड़ो सवाल अचे, अगरि जे फ़ैसिलो हक़ में अची वियो PTI जे, त पोइ त इहो सिग्नल बि वेंदो न अंडर मतिलबु जेका हेठी जुडिशरी आहे, भई फ़ैसिलो पंहिंजी हाणे हुन ते कयो, ठीकु आहे, पोइ चाहे ट्रिब्यूनल्स में बि जेको सख़्तु मौक़ुफ़ आहे जजिस जो, उहो अञा वधीक स्ट्रॉन्ग थी वेंदो। सारे हीउ वॾो मैसेज हूंदो न, हिन जा कई हुनजा मूं त चयो न त मूं त हिकिड़ी जनरल ॻाल्हि करे छॾी त हीअ जेका टिकियल हुकूमत आहे कंहिं सहारे ते, उहो सभु कुझु लुॾी वेंदो। पोइ हुन में ज़ाहिर जीअं तव्हां चयो पिया त ट्रिब्यूनल्स आहिनि, हाणे इस्लामाबाद में जेको 3 क़ौमी असेंबली सीटूं नवाज़ लीग खटियो वेठी आहे, कराची में जेको पटेल साहब ऐं हीअ सभु खटियल आहिनि, MQM 15 सीटूं खटियल आहे, MQM 15, इहे ॾुखिया थी वेंदा। त अगरि इहो तनज़ यानी अगरि इहे सीटूं हली वियूं हुकूमती इतिहाद खां रिज़र्व सीटूं, त ख़ुदि यूसुफ रज़ा गिलानी जेको चेयरमैन सेनेट आहे, उहो सवाल पैदा थी वेंदो त भई तव्हां कीअं चेयरमैन आहियो, तव्हां थी नथा सघो पोइ चेयरमैन सेनेट नंबर गेम में। पोइ अगरि ईअं नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जी ऐं MQM जी सीटूं जेके आहिनि ट्रिब्यूनल मां उॾामणु शुरू थियूं त गेम न रही न, पोइ त पोइ ॿ ई सूरतूं आहिनि। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग वारा त जेके बि कनि वञी सो कनि, लेकिन जेके असल वाग धणी आहिनि उन्हनि वटि 2 ऑप्शन बचंदा त भई जेको विढ़ंदड़ धुर आहे PTI उन सां ठही वञिजे या पोइ सभिनी खे फारिग करे छॾिजे। जी हा पोइ हाणे कारे थी वञे कहाणी, उहा कुझु न आहे ख़बर। अच्छा पर हिकिड़ो सुवाल ज़रूरु अचे थो त जेका ज़ाहिर ट्रिब्यूनल्स जो जेको हेड कनि था तारिक महमूद जहांगीर जंहिंजी तव्हां हाणे ॻाल्हि कई, उन्हनि जे ख़िलाफ़ त हिकिड़ी मुहिम हले थी पई। इंट्रस्टिंग आहे, पोइ दफ़े सेनेटर्स ऐं नेशनल असेंबली जा हुया वावड़ा साहब ऐं कमाल साहब, जिन जेका आहे माना हिकिड़ी ज़ाहिर तोहिन कई, उन खां पोइ कंटेम्प्ट जी हिकिड़ी प्रोसीडिंग हली। हिते सहाफ़ी को मथा लही आया आहिनि, कंहिंजा नाला नथा खणूं, बाक़ी ज़ाहिर आहे असांजी तव्हांजी बिरादरी आहे, सुञाणूं केरु छा आहे कीअं आहे। पोइ हाणे सो ज़ाहिर उहो बि हिन ई माशरे जा, असीं सभु हिन माशरे जो हिसो आहियूं। इन माशरे में असांखे ॾिठो आहे त छा मतिलबु सहाफ़ियुनि ते जेके इल्ज़ाम आहिनि जिन्हनि ते बि आहिनि, उहे छा सभु जा सभु बेबुनियाद आहिनि? छा मीडिया हाउसिस ते जेके इल्ज़ाम आहिनि छा सभु जा सभु बेबुनियाद आहिनि? छा इदारनि में ख़ुदि मीडिया हाउसिस में इंस्टीट्यूशनलाइज़ करप्शन न आहे? आहे। ईअं वॾा जेके एंकर्स आहिनि छा हुननि जा डिफरेंट कनेक्शन्स न आहिनि? हाणे उहो त, लेकिन ईअं न आहे त 100 सैकड़ो ई आहे। तव्हां कंहिं बि लाइ तव्हां ब्लैंकेट स्टेटमेंट नथा ॾेई सघो, सॼो जेको ब्यूरोक्रेसी आहे उहो हीअं न, ईअं न आहे। 4 चङा हूंदा आहिनि, 4 ख़राबु हूंदा आहिनि। ईअं जुडिशरी लाइ नथा चई सघो, ईअं वकीलनि लाइ नथा चई सघो, ईअं सियासतदान लाइ कुझु बहरहाल कुझु फज़ीलत भरिया सियासतदान में त हूंदा आहिनि। ईअं तव्हां सहाफ़ियुनि लाइ सभिनी लाइ नथा चई सघो।
बहरहाल साफ़ियुनि ते यादि आयो नसरुल्ला गडाणी जेको शहीद जो मामिलो आहे उनजी मदर त मञण लाइ तयारु न आहे। अच्छा तव्हां कॉलर वठो। कॉलर वठी वो अचूं था अब्दुल गफूर काके पुट नवाब शामा जी काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं काजी साहब ऐं यासिर साहब सलाम। साईं काजी साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त पाकिस्तान जी तारीख़ में जेको आहे सो ताक़तवर वज़ीर आज़म या ईअं खणी चइजे त जेको अवामी कुवत रखंदड़ अवामी हिमायत रखंदड़ माण्हू उन में भुट्टो साहब बेनज़ीर या विच में नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान त उन खे हलणु ॾाढो ॾुखियो जेको आहे हलणु ॾिनो वेंदो आहे। त हिन वक़्तु जेको आहे सो हिन में जेके किथां कहिड़ा बि फ़ैसिला अचनि पर असुलु फ़ैसिला जितां तव्हांखे ख़बर आहे उतां ईंदा आहिनि त उहो ई फ़ैसिलो थींदो आहे। जीअं हींअर तव्हां ॾिठो त नर्सरीअ में नयूं नयूं पार्टियूं जेको आहे सो वरी मुस्तक़बिल लाइ तयारु कयूं पियूं वञनि। छा इमरान ख़ान जेकॾहिं मुस्तक़बिल में आयो त ईअं मुकमिल तौर ते अॻे वांगुरु बाख़्तियार रहंदो? महिरबानी। ठीकु साईं। साईं साईं आख़िर में चयो त अॻु वांगुरु बाख़्तियार हूंदो। हा साईं आउं त नथो मञा काके पुट साहब त ख़ान जेको 3.5 साल प्राइम मिनिस्टर हो को बाख़्तियार प्राइम मिनिस्टर आउं त नथो मञा। तव्हां ॿिया नाला खयां आउं इतफ़ाक़ नथो कयां। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद हो बाख़्तियार प्राइम मिनिस्टर। रीज़न बि त हू हिकिड़ो मुल्क टुटो हो, डिघी मार्शल लॉस खां पोइ मुल्क टुटी पियो। हुन महिल असांजी जेका एस्टैब्लिशमेंट हुई हू डीमोरलाइज़ हुई, इलाही मामलात हुआ। इन करे शुरू जा जेको भुट्टो साहब जा शुरू जा 2-2.5 साल 3 साल हू पंहिंजी मर्ज़ी करे रहियो। बाद में आस्ते आस्ते जेके बुक्स पढ़ूं था या भुट्टो साहब जे साथियुनि सां जेके मुंहिंजी कचहरियूं थियूं त उन में बि भुट्टो साहब जे बि इर्द गिर्द घेरो तंग थी वियो। बाक़ी त तव्हां मोहतरमा शहीद के 88 में असलम बेग सां बार्गेनिंग थी, वो मुलाक़ात नसरुल्ला बाबर जेको उनजे घर ते मुलाक़ात थी। हा या मुंहिंजे घर ते थी या हू असलम बेग जे घर ते, इहा मूंखे विसरे पियो। उनखां पोइ त डील फाइनल थी। राज़ त न आहे। हिकिड़ो दफ़ो 2/2 जी जेको हैवी मैंडेट शहबाज शरीफ़ साहब नवाज़ शरीफ़ साहब खे मिली वियो, जेको मथे में घड़ी वियो, उनमें थोरो पावर नवाज़ शरीफ़ साहब खे ॾिनो वियो। आर्मी चीफ साहब खे ॿुधायां पियो न सर, अर्ज़ु ॿुधायां पियो न, उहो पावर वठी के ॾिनो। 2/2 यानी पीपल्स पार्टी यानी 17 सीटनि ते बीठी, 16 लाइ 17 सीटनि ते, उहो मैंडेट वठी के ॾिनो। ठीकु आहे, लेकिन मियाँ साहब हथनि मां निकिरी विया। मियाँ नवाज़ शरीफ़ पहिरीं हुनखे फारिग कयईं, आर्मी चीफ खे फारिग कयूं पहिरियां न, पहिरीं ग़ुलाम इसा ख़ान, पहिरियां ग़ुलाम इसा ख़ान, यस, पोइ न फारूक लगारी खे, यस फारूक लगारी बाद में मुंहिंजे ख्याल सां उन्हनि खे बहरहाल सदर, पोइ आर्मी चीफ, वरी ॿिए आर्मी चीफ खे फारिग करणु लॻा मुशर्रफ खे, त उहो चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ पूरी चीफ जस्टिस जे सो उहो हा सॼो हू जेको थियो सजाद अली शाह, त पोइ छा थियो, फारिग थी विया न। हाणे हुनजो ख़्यालु इहो हो नवाज़ शरीफ़ जो त आउं छाकाणि त पाण लाहौर मां आहियां, तंहिंजे करे मूंखे एस्टैब्लिशमेंट जेका GT रोड जो आउं नुमाइंदो आहियां सिविलियन साइड जो, तंहिंजे करे मूंखे GT रोड जी अस्करी क़यादत जेका आहे, मतिलबु GT रोड अस्करी क़यादत सॼे मुल्क जी आहे, लेकिन उहो मूंखे प्रॉब्लम न थींदो। पर ही वॉज़ मिस्टेकन। ऐं हिकिड़ो दफ़ो ग़लतफ़हमी न थी अथसि, 2 टे दफ़ा थी वई, 2 टे दफ़ा उनजी ग़लतफ़हमी दूरि करे छॾियूं। सो हाणे ख़ान ईंदो सर जी, ॾिसो ख़ान जी बि किथे न किथे ख़्वाहिशी आहे त एस्टैब्लिशमेंट जो रोल रहे पॉलिटिक्स में, लेकिन उहो ख़ान जी मर्ज़ी सां हलनि ऐं ख़ान जे पासे हुजनि। इहा मूंखे ख़ान जी बि अप्रोच सम्झो नथी अचे त तव्हां इहो नथा चाहियो त एस्टैब्लिशमेंट जो रोल ख़तमु थी वञे। तव्हां चाहियो त रोल हुजे, पर उहो रोल जेको आहे मुंहिंजी हिमायत में हुजे। इहा बि त अजीब फरमाइश आहे ख़ान साहब जी, लेकिन बहरहाल प्रोसेस आहे सर। इहो अल्टीमेटली ही हाइब्रिड सिस्टम जेको असांजे मुल्क में हलनि पिया ज़माने खां, इहो आस्ते आस्ते के हिकिड़े पासे ते हैवी थी फाइनली हिकिड़े पासे थींदो। हाणे उन महिल ताईं मुल्क जो छा हशर थो थिए, छा अलाह ख़ैर पियो करे, असीं दुआगू आहियूं। लेकिन ही हाइब्रिड किसा, हिकिड़ी गाॾी जे खे 2 माण्हू कीअं हलाईंदासीं? स्टेयरिंग व्हील ते 2 हथ लॻा पिया आहिनि, ब्रेक ते 2 आहिनि, एक्सीलेटर ते 2 आहिनि, हिकिड़े माण्हू, त उहो कीअं हलंदो? हींअर त शहबाज शरीफ़ साहब पाण लीड कनि था पिया फाइनेंस मिनिस्टर खे, पोयां रखी बीठा आहिनि फाइनेंस मिनिस्टर खे। हा बराबरि, सही था चओ। माण्हू नसरुल्ला गडाणी शहीद जी ॻाल्हि पे कई,
त हाणे हू त मां त चए थी त ही ऐं सुठी ॻाल्हि हुन कल्ह मूं क्लिप ॿुधी हुननि जी, हू त चवनि पियो त ही बिरादरी व्रादरी जो झड़ो ई न आहे, बिल्कुलु इहो ई चवणु खपे भई अगरि शहीद कंदड़ जेके आहिनि हू जिन गोलियूं हलायूं उन्हनि जी बिरादरी लुंड आहे, अलिफ ज़ात छा आहे, ॿिए आहे, हिन सां को फ़र्क़ु न पवंदो, कातिल कातिल आहिनि अगरि आहिनि त। ऐं हुनजे पोयां कहिड़ी बि ज़ात जो चङो मुड़ुसु या भोतार आहे, हाणे ही त इल्ज़ाम हणनि थियूं ख़ालिद लुंड ऐं हुनजे पुटनि ते। हू ख़ालिद लुंड जो मूं ॿुधो पियो, हू मूंसां चवनि था ही सियासी, मूंखे सम्झ न आहे नसरुल्ला गॾाणी सियासी शहीद कीअं थी वेंदो, उहो को एॾी का वॾी सियासतदान न हो, एॾो को मतिलबु हाई प्रोफाइल जेके चइजे त को वॾो को BBC या को हिन टाइप जो जर्नलिस्ट कोन हो, घुटकी जो लोकल माथेले जो, हुनखे हुनजो क़तल सियासी कीअं थी सघे थो। मूंखे ख़ालिद साहिब जी ॻाल्हि में सम्झ न आई त हा तव्हां कंहिं शइ खे बाद में पोलिटिसाइज़ त करे सघो था, हज़ार चकर थियो आहे असां वटि, उहो थी सघे थो, लेकिन हिन सां सियासी मर्डर जो त मतिलबु हूंदो आहे त अॻुवाट इहो थियलु हूंदो आहे त हिन खे क़तल कंदासीं त हिन सां असां सियासी फ़ाइदा वठंदासीं। इहो कंहिंखे ख़बर हुई त मतिलबु नसरुल्ला गॾाणी जो मामिलो हेतिरो खॼी वेंदो, अलाए केतिरा माण्हू मारजनि था, शहीद था थियनि, उहो मूंखे ख़ालिद लुंड जी ॻाल्हि बि सम्झ में न आई। ऐं केरु भला इहो ई ॿुधाए छॾे त तव्हांखे केरु सियासी विक्टिम आहे। अच्छा पोइ इहा ॻाल्हि करे, पर हू चवनि था त आउं हुनजो कदु नथो वधाइणु चाहियां, कदु हाणे ख़बर न आहे कदु कीअं नंढा थींदा आहिनि वॾा थींदा आहिनि, इहा त टिपिकल हू अप्रोच आहे। अक्सर हूंदो पिया सां त पंहिंजी ॻाल्हि हले पई सियासत आहे मुल्क जी, त जीअं कल्ह बि थोरो हल्को फुल्को डिस्कस कयोसि त वोट ऑफ कॉन्फिडेंस नो कॉन्फिडेंस इहे ॻाल्हियूं ॿाहिरि ईंदियूं। अॼु ई अचकज़ई साहब इहा ॿार गॾी छॾी चवनि था त अयाज़ सादिक साहब जेके आहिनि उहे डिक्टेटोरियल माना हिकिड़ी डिक्टेटर लॻा वेठा आहिनि, स्पीकर उन्हनि जे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस नेक्स्ट सेशन में अचणु खपे। ॾिसो महमूद अचकज़ई हिकिड़ा हू आहिनि इतिहादी आहिनि PTI जा, उन पंहिंजो त हिकिड़ो ई वोट हूंदो, हू हुननि जी ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे त पेश करणु खपे। हिन महिल नंबर गेम में स्पीकर जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस पास कोन थींदो, इवन अगरि ही रिज़र्व सीटूं बि मिली वञनि बि न थींदो PTI खे, तॾहिं बि नंबर गेम में स्पीकर रहंदो। लेकिन स्पीकर जे ख़िलाफ़ु जॾहिं तव्हां नो कॉन्फिडेंस मूव करे थी अपोज़िशन, त स्पीकर जो जेको गैर तकरारी ऐं मुतनाज़ा हुजणु, न्यूट्रल हुजण जो जेको कॉन्सेप्ट आहे, कस्टोडियन ऑफ द हाउस हुजण जो जेको इमेज आहे, उहो टार्निश थिए थो, उहो उनखे धकु रसे थो। तंहिंजे करे स्पीकरनि खे हमेशह हुनजे ख़िलाफ़ बि त पेश कयूं न असद कैसर, त उहो वधीक धुर थी मतिलबु तइ थी वञे थो त यानी माण्हू धुर वेठो आहे। हींअर बि सभिनी खे ख़बर आहे त उहो धुर ई हूंदो आहे स्पीकर, असां वटि हिकु बर्तानिया जी पार्लियामेंट त कोन्हे, लेकिन बहरहाल उहो वधीक उनखे धकु, लेकिन छा आहे न नो कॉन्फिडेंस, अदम एतमाद, ही हिकिड़ो वरी पोलिटिकली हिन खे सिस्टम खे जॾहिं डिस्टेबलाइज़ थियणु शुरू थींदो आहे त किथे किथे किथां न किथां ई ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे किथे न किथे असरु पवंदो आहे। वक़्तु परेश खटक साहब यार धमकियूं त ॾिनियूं आहिनि अली अमीन गंडापुर साहब, पर परेश खटक साहब अॼु प्रेज़ेंट थी विया 190 मिलियन पाउंड वारे केस में, उन्हनि पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराए छॾियो। उन्हनि चयो त कैबिनेट जे साम्हूं जेको आहे उहो सील्ड डॉक्यूमेंट आयो आहे, सील्ड डॉक्यूमेंट जो अप्रूवल वरितो वियो आहे, असांखे कुझु ख़बर ई न हुई त हुनजे अंदरि थियो छा आहे, केतिरा पैसा कीअं विया, छा न थियो। इंट्रस्टिंग आहे, इॾे बि चवनि था पिया त इमरान ख़ान साहब खे मतिलबु अगरि चलो ठीकु आहे ना करके चलो 190 मिलियन पाउंड केस में ई अंदरि रखिजे वरी। सर हाणे ॾिसो लीगल ऐं सबजुडिस मसइलो आहे, मूंखे उहो हुन महिल जॾहिं काबीना पास कयो त पाण इन ई शोज़ में ॻाल्हाईंदासीं त हीउ छा थियो आहे। माना हू जेके हिकिड़े बिल्डर खे ज़ाहिर हुन मलिक रियाज़ जा पैसा हुआ, उहो सम्झो ई न आया, त जॾहिं पाकिस्तान हुनखे पैसा हथ कया त उहो पाकिस्तान खे मिलणु खपनि, उहो मलिक रियाज़ जी कंपनसेशन में कीअं हलिया विया, उहो किसो अलाए किथे हलियो वियो आहे सर इस हमाम में। सो लेकिन ॾिसो मतिलबु हिते उहो मसइलो बि आहे न त हू चयो मेंह चयो हुनखे ॻऊं खे त हल तुंहिंजी पुछकारी, असां वटि हाणे जॾहिं ही हिक ॿिए ते करप्शन जा इल्ज़ाम हणनि था, मां त हैरान रहिजी वञा थो। अच्छा यानी छके जा नाला खणो छॾियो। इमरान ख़ान साहब वरी डिफेंड कयो आहे नेब जे पूरे उन्हनि खे, त
त नैब जो कानून सही आहे, तरमीमूं कलदम करार ॾियणु खपनि। अॼु जेको नैब जी हियरिंग थी, अॼु ख़ान साहब वरी प्रेज़ेंट थिया लाइव, हुन सिधी क्लियर ॻाल्हियूं कयूं त भई मां पंहिंजी ज़ात लाइ नथो ॻाल्हायां, मां मुल्क लाइ ॻाल्हायां थो, त सुप्रीम कोर्ट अखियूं बंदि करे नथी वेही सघे। माण्हू तव्हां ॾिसो कंहिं रिलीफ वरितो आहे, कीअं रिलीफ वरितो आहे। मूंखे सम्झ नथो अचे त ख़ान साहब नैब मां ख़ान साहब 3.5 साल हुकूमत में रहियो, इहे कानून सभु हुआ, पोइ पाकिस्तान में करप्शन ख़तमु थी वई? छा अची थी? ख़ुदि ख़ान जा पंहिंजा वज़ीर जेके करप्शन करे रहिया, उहो छा ख़तमु थी वई? त इहो ख़ान साहब जो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे जंहिंजी मूंखे कुझु ॻाल्हियुनि जी ख़ान साहब जी सम्झ में नथी अचे त हीउ छा थो ॻाल्हाए ऐं छा थो करे। ॾिसी, बसि उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे त बसि मूं चई छॾियो। यस, आई डोंट फाइंड एनी लॉजिक इन इट कि भई छो नैब जा इहे ड्रकननि हिकिड़ा ड्रकलाई क़िस्म जा कानून रहनि, छो रहनि? पर जेको हिननि कयो आहे त हिननि सफ़ा रंद बनी छॾिया आहिनि, ॻाल्हि त घुमी फिरी। हिननि बि को तरमीम कहिड़ी अहिड़ो कहिड़ो पहिरीं हो शायदि 3 महीना नैब कस्टडी में रखी सघंदी आहे, 3 महीना, हाणे 45 ॾींहं रखी सघे थी। हिननि कहिड़ो वॾो कमाल करे छॾियो, हिननि बि उहो ई ऑर्डिनेंस पेश करे 45 ॾींहं करे छॾियो। हीअ त ॾिसो, हिननि सियासतदाननि सां सभिनी खे लाइन में बिहारिजे ऐं हेठि को हिकिड़ी 3 महीना स्टडी करे अचिजे गुज़िरियल 20 सालनि जी अख़बारी कटिंग्स, TV जी क्लिप्स, ऐं हिन खे छॾो, हिन को ॿियो सवाल न कजे, सभु सियासतदान हुजनि। हिकिड़े पुछे सर ही आपने 15 साल पहले ये बोला था, 10 साल पहले बोला था, 2 साल पहले ये बोला था, 6 महीने पहले ये बोला था। ये पंहिंजी ॻाल्हियुनि में पाण कमु लही वेंदा आहिनि। कॉलर सां गॾु नबी बख्श तईम कश्मीर मां। जी तईम साहब, छा चवणु चाहींदा? सही आहे त सवाल हूंदो लिखा साहिब सां ख़ासि कलो साईं, हीअ जेको फोन टैपिंग वारो मसइलो माना नून लीग वारनि कयो आहे, हिनखे इजाज़त ॾियनि था, हीअ एक्चुअली हिननि खे अहिड़ो गिची में पवंदो। हिननि खे अॻु बि पियो हो, काज़ी साहिब खे यादि हूंदो जॾहिं मलिक क़यूम खे मौजूदा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु मुंहिंजो हुकुम हुयो त बाबा आसिफ ज़रदारी खे मंशात कयसि ऐं बेनज़ीर साहिब खे सलाह घणी ॾिने, कीअं ॾिने, उन टेप लीक आउट थी, तॾहिं हुनजी जुडिशरी मां नौकिरी हली वई। ईअं माना ऑपरेशन मिड नाइट जेका में इंचार्ज विले सां बि ईअं थियो, उनजी टेप रिकॉर्डिंग थी। हाणे हीअ जेके नवाज़ शरीफ़ वारा इन शयुनि जा आदी आहिनि, इहे शयूं कंदा रहंदा आहिनि। इन्हनि नवाज़ पीपी जे लाइ छा छा न कयो, हीअ अलाए छा छा टेप कराईंदा रहिया आहिनि। ऐं हाणे जेके हीअ चैंपियन थियनि था, इहे इन्हनि खे अॻिते हले गीती में पवंदा आहिनि। जलीकात साहिब रोशनी जी महिरबानी थींदी साईं। तईम साहिबु बिल्कुलु सही पिया चओ त हीअ जेको अॼु पोखीन पिया, सुभाणे पाण ई कटींदा। ऐं ज़ाहिर आहे सुभाणे छो, हींअर अगरि अॼु खां उन्हनि वटि पावर्स आहिनि त अॼु जेके सिटिंग वज़ीर आहिनि, चाहे सिंध हुकूमत हुजे, फेडरल हुजे, पंजाब हुजे, त हुनजी ॻाल्हियूं त रिकॉर्ड थी सघनि थियूं न। त अॼु हुननि जे ख़िलाफ़ु अॼु छो नथो रेफरेंस दाख़िल थी सघे? जंहिं दौर जी तव्हां ॻाल्हि कयो पिया जस्टिस कयूम वारी, उन दौर में हुनजी सिर्फ़ु हिकिड़ी सियासी हुनजी हैसियत हुई, पर हाणे त हुनजी हिकिड़ी लीगल वैल्यू आहे। पर तव्हां थोरो शायदि तकड़ में थईम साहिबु मिड नाइट जेकॉल जेको केस हो, उहो त पीपल्स पार्टी रिकॉर्ड कराया। बेनज़ीर साहिबा प्राइम मिनिस्टर हुई, उहो नो कॉन्फिडेंस थी रहियो हो, त IB हुन ज़माने में हू रिकॉर्ड कया त हू जेको करे रहिया, प्लानिंग करे रहिया त BB जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस, हा एजेंसी बिटवीन द एजेंसीज़ गेम हुई हुआ। त लेकिन ॻाल्हि त सही आहे, आउं तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो त अॼु ही जेको कानून पास थियो आहे, पर इहो सिर्फ़ु तव्हां इज़ाफ़ो आउं करे छॾिया। तव्हां सिर्फ़ु चयो त नवाज़ लीग वारनि जी ॻिची में पवंदो। तईम साहिबु जेके नवाज़ लीग जी हुकूमत वारनि खे ॻिची में पवंदो, नवाज़ लीग जी हुकूमत ऐं नवाज़ लीग जी हुकूमत जेके बिहारे बीठा आहिनि सभु, ऐं बाक़ी ऐं नाला नथो खणा, तईम साहिबु ख़बर हूंदी केरु बिहारे बीठो आहे हुकूमत नवाज़ लीग जी। सो नवाज़ ॾिसो सर, इहो नथा मज़ाक पंहिंजी जाइ ते, पर पाण इहो कीअं पीपल्स पार्टी MQM या जेके बि इतिहादी आहिनि नवाज़ लीग जा, हीअ हुकूमत मतिलबु ॿार बि 2 × 4 करे सघे थो त हीअ हुकूमत शहबाज शरीफ़ जी बीठल ई हुननि जे वोटनि ते आहे। त माना अगरि हीअ को अहिड़ो कमु कनि पिया, मिसाल सुभाणे चवनि त फेडरल हुकूमत फ़ैसिलो करे त साईं असां पाणी सिंध जो किनाल कढंदासीं, मिसाल पीपल्स पार्टी असीं हुकूमत में फेडरल में न आहियूं, सिंध हुकूमत एहतिजाज करे, त मूंखे ॻाल्हि सम्झ न ईंदी त भाउ त फेडरल हुकूमत बीठल ई तव्हांजे सहारे ते आहे।
सुभाणे अगरि NFC अवॉर्ड जे हेठि मथे कनि था हिन वक़्त ताईं त पीपुल्स पार्टी ईअं ई कंदी करे थी पई जेका फ़ैसिला ॻाल्हि इहा त हाणे हीअ बि जेको फ़ोन टेपिंग आहे ईअं ई चवंदी पीपुल्स पार्टी त उन्हनि जो कमु आहे। सर कीअं चई सघे थी? तव्हां त कमाल था कयो। उहो चवंदा त ईअं ई उन्हनि जो मौक़ो। ॾिसो न हाणे चवणु त भले जेको वणे चई वठनि ऐं हुन सां उते ज़ाहिर हुनजो हक़ु आहे, पर तव्हां कीअं था करे सघो? ईअं बि न आहे त तव्हांजे वोटनि जी खां सवाइ बि शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थी सघे थो। शहबाज़ शरीफ़ त बीठल ई पीपल्स पार्टी MQM जे वोटनि ते आहे। यस, हिकिड़ी पार्टी बि हली वई त न वियो। त जेको फ़ैसिलो अॼु चाहे तव्हांजा वज़ीर आहिनि या न आहिनि फेडरल कैबिनेट में, हिकिड़ो जेको कुझु थिए पियो, हीउ बजट पास थियो आहे, जेको टैक्स लॻे पियो, जेको फ़ोन टेपिंग थिए पई, जेको सुभाणे थींदो, जेको अॼु थिए पियो, उहो सुभाणे कीअं बरिज़मा थी सघो था हुनखां? तव्हां चवंदा न असांजो कुझु न वञे, असीं हुकूमत में न हुआसीं। तंहिंजे करे आउं चवां थो पीपुल्स पार्टी अञा ताईं वज़ीर छो पंहिंजा वज़ीर ठाहे वठे घटि में घटि, छाकाणि त सुभाणे चलो हाणे चवण लाइ त केर बि कुझु चई सघे थो, मूंखे त लॉजिक ई सम्झ नथी अचे। यानी आउं हिन कुर्सी ते वेठल ई तव्हांजे करे हुजां ऐं आउं हिते को गड़बड़ कयां, तव्हां चओ यासिर चवंदसि अली काज़ी जी पंहिंजा ज़ाती, हिन में त चलो मुंहिंजा ज़ाती ओपिनियन आहिनि, बट शहबाज़ शरीफ़ साहिबु कीअं फ़ैसिला करे पियो? छाकाणि त बजट पास करायो न पीपुल्स पार्टी, ज़ाहिर आहे वोट त तव्हां कीअं सुभाणे चवंदो त साईं इन टैक्सिस सां आहिनि, महांगाई सां असांजो वास्तो न आहे? इहो त एट दी एंड हाणे पर ज़ुल्म आहे बाक़ी हाणे जेको वणे केरु कई चई त केर बि सघे थो, चवण लाइ त कुझु बि चई सघिजे थो। जी हा, पर रियलिटी त रियलिटी आहे। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में